बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान जे हिकु मौलवी चयो आहे त पाकिस्तान में शीयनि जो को बि दुश्मन न आहे ऐं असांजो को बि दुश्मन न आहे। मुंहिंजो दुश्मन केर बि कोन्हे, मां कंहिंखे दुश्मन नथो सम्झां। मौला अली अलैहिस्सलाम इरशाद फरमायो आहे त जंहिंजो को बि दुश्मन न हुजे उहो वॾो मुनाफ़िक़ आहे। हाणे थी सघे उन पंहिंजे लाइ पाण फ़ैसिलो करे थो पाण छा आहे, पर शीयनि जो दुश्मन, हुकूमत दुश्मन, मीडिया दुश्मन, मौलवी दुश्मन, मुफ़्ती दुश्मन, हे दुश्मन ई न आहे त पोइ छा आहे। सबीलूं रोज़ पिया था पटाइनि, सबीलुनि ते पाबंदी, पाणी। अला ठीकु आहे, मौलवी हीअं ॻाल्हायो, घटि वधि कंहिंखे फ़िरके खे ॻाल्हाई, कंहिंजी दिलि आज़ारी कई। छा पाणी विरहाइणु तक़सीम करण बि कंहिंजी दिलि आज़ारी आहे? सबील जो पाणी पीआरणु, थधो हेड़ी गर्मीअ में निटणु उस में, रोडनि रस्तनि ते नंढड़ा ॿारड़ा, मासूम ॿारड़ा, नौजवान सबीलूं लॻायूं जिथे किथे वेठा आहिनि, बिना कंहिं फ़र्क़ु जे त को शीओ अची पीए, का पाबंदी आहे कंहिंजे पाणी पीअण ते? उहे सबीलूं हुननि खे नथियूं वणनि। पुलिस सबीलूं थी पटराए। SHO स्टेशन हाउस ऑफिसर, पावरफुल उहिदो पुलिस में हिकु SHO जो हूंदो आहे, ॿियो SSP जो हूंदो आहे। पुलिस में ॿ ई वॾा उहिदा आहिनि। उहो वॾे उहिदे वारो, मां मुंहिंजा हिकु उहिदे वारो SHO सबीलूं पटराए थो त बि मौलवी साहब थो चए त असांजा दुश्मन केर बि कोन्हनि। अलाए छो हुनखे दुश्मन नज़र नथा अचनि। एॾी ख़ुशामद ॿियनि फ़िरक़नि जी, ॿियनि मौलवियुनि जी। हेॾो शीयनि ते ज़ुल्म, तशद्दुद, बम धमाका, टारगेट किलिंग्स, हज़ारे बेगुनाह शिया क़तल थिया आहिनि पूरे पाकिस्तान जे अंदरि। पाण बि उन धरणा हया हूंदा, धरणनि में शिरकत कई हूंदी। 100 लाशा हिकु ॾींहुं खयां अथनि। 10 मुहर्रम, योम आशूर, कराची, कोयटिया, गिलगित बल्तिस्तान, पारा चनार, लाहौर, पूरो पंजाब, कराची में टारगेट किलिंग्स, बेगुनाह शिया क़तल थियनि था। अचे त असांजो को दुश्मन कोन्हे। इहा मुनाफ़िक़त आहे सही सिधी, इहा ख़ुशामद आहे। सो ये ग़लति क़िस्म जा इहे बयान ॾेई माण्हुनि में, इहा सियासी बयान आहे, इहा सियासत आहे। असल वॾो मसइलो पाकिस्तान में इहो आहे त मज़हब खे सियासत सां गॾाए वियो आहे। मज़हब अलॻि आहे, सियासत अलॻि आहे। इहा बिदत हज़रत मौदूदी जी पैदा कयल आहे पाकिस्तान में, जीअं सियासत ऐं मज़हब खे गॾायो। उन खां पोइ सभु उन जे पैरवी ते सभु लॻी पिया। सियासत ऐं मज़हब खे गॾाइण जा इहे नतीजा आहिनि जो अक़ीदे तां हथु खणणो पए थो, मज़हब तां हथु खणणो पए थो, पंहिंजे नज़रियनि तां हथु खणणो पए थो, ईमान तां हथु खणणो थो। वॾो नुक़सानु इहो आहे मज़हब ऐं सियासत खे गॾाइण जो तव्हांखे अहिड़ा बयान ॿुधणा पवंदा। इहो सियासी बयानु आहे, इहा सियासी प्रेस रिलीज़ आहे। मज़हब सां इहा मोहबत न आहे, शीयत सां मोहबत न आहे। हेॾियूं दुश्मनियूं, हेॾा क़तल, बेगुनाह शिया, हज़ारे शिया क़तल थियनि था, त बि चए थो असांजो को दुश्मन कोन्हे। बाक़ी हीअ छा आहे? दुश्मनी न आहे त ॿियो छा आहे? मजलिस अज़ा पसंदि कान्हे, मातम पसंदि कोन्हे, सबील पसंदि कोन्हे। अलम थो लॻे त जहिड़ा थियनि था, फ़साद थियनि था। हाणे त वरी सबील लॻाइण ते सॼी सिंध में तव्हां ॾिसो था त पुलिस, मौलवी सभु मुखाल, जिते सबील लॻे थी मौलवी पहुची थो वञे त साम्हूं असांजी मस्जिद आहे, साम्हूं असांजो मदरसो आहे, भरिसां मस्जिद आहे, भरिसां सबील न लॻायो, पाणी न पीआरियो प्यासनि खे, पाणी न पीआरियो माण्हुनि खे। इन खां वॾी दुश्मनी ॿी कहिड़ी थींदी आहे जेकी हिन खे नज़र नथी अचे? एॾी मुनाफ़िक़त, एॾी शीयत सां दुश्मनी, जीअं परावा कनि था, वरी पंहिंजा बि उनजे पोयां लॻी पिया आहिनि। उहो पंहिंजी सियासत चिमकाइण जे लाइ, पंहिंजी सियासी दुकानदारी खे जेको आहे सो चिमकाइण वधाइण जे लाइ, पंहिंजी सियासी पॉइंट स्कोरिंग करण जे लाइ। त शीयनि जो को दुश्मन कोन्हे। हे मुनाफ़िक़त वारो जुमिलो आहे, हीउ ग़लति जुमिलो आहे, गुमराह करण वारो जुमिलो आहे, शीयनि खे गुमराह करण वारो जुमिलो आहे। त असांजो को बि दुश्मन कोन्हे। हाणे केरु दुश्मन आहे, तव्हां बसि विहाणो सेरांदी करे आराम सां सुम्ही पोइ, का परवाह न कयो। मौलवी वेठो आहे तव्हांजो मुहाफ़िज़, तव्हांजी हिफ़ाज़त करण वारो, हे मौलवी वेठो आहे, तव्हां का परवाह न कयो, को तव्हांजो दुश्मन कोन्हे। हे सबीलूं रोज़ पटिजनि थियूं, अलम पटिजनि था। हे हेॾियूं तबरकात शहीद थिया आहिनि, सूबेदार, SHO पाण, हे हर शइ सबीलूं कैंपूं पटराए थो, पोइ बि हे चए थो असांजो को दुश्मन कोन्हे। तजुब जी ॻाल्हि आहे, हैरत जी ॻाल्हि आहे त को बि उनखे चवण वारो कोन्हे, को बि उनखे जवाबु ॾियण वारो कोन्हे। एॾी माण्हू जेको आहे सो लालच ऐं ख़ौफ़ में अची विया आहिनि। हिकिड़ो मौलवी ग़लति बयानु थो ॾिए, ग़लति मजलिस थो पढ़े, ग़लति पंहिंजा नज़रिया ख़्याल पेश थो करे, त को बि उनखे मजलिस में चवण वारो कोन्हे, बाद में चवण वारो कोन्हे। जॾहिं असांजा हेॾा दुश्मन कोन्हनि त पोइ हेॾी जेको आहे सो टारगेट किलिंग्स, दहशतगर्दी, बम धमाका,
हे सवें लाश खणी असांजो धरणा था हणूं। बसि छा चइजे, अहिड़नि माण्हुनि जे लाइ ख़ुदा जेको आहे शियान हैदर करार खे सम्झ ॾींदो, जो अहिड़नि मौलवियुनि खे सुञाणंदा जेके उन्हनि खे मज़हब जो इस्तेमालु कनि था ऐं पंहिंजी सियासी पॉइंट स्कोरिंग करणु, पंहिंजी सियासी दुकानदारी चिमकाइण जे लाइ मज़हब खे इस्तेमालु कनि था। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद लब्बैक या हुसैन। अस्सलामु अलैकुम या अबा अब्दुल्लाह।